वेलकम टू सालेपर एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण 3.5 एक्सरसाइज में प्रॉब्लम कंदासीं। प्रॉब्लम छा आहे, हिकु जिस्म सकून वारी हालत खां हरकत करे थो ऐं 5 सेकंडनि में उनजी रफ़्तार 10 मीटर फी सेकंड थी वञे थी। ॿुधायो त इन जी तेज़ी छा थींदी। पहिरियों हिस्सो, जिस्म केतिरो मुफ़ासिलो तय कंदो। मतिलबु हिन में पाण खे ॿ करना आहिनि, जिस्म जी तेज़ी मालूम करनी है, जिस्म केतिरो मुफ़ासिलो तय करे थो। डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में हाणे छा छा मिलियल आहे त सुकून वारी हालत खां तो इनिशियल वेलोसिटी शुरू वारी स्पीड 0 थींदसि। इनिशियल वेलोसिटी 0 थींदसि। हुन खां पोइ 5 सेकंडनि में तो सेकंड घणा 5 सेकंड। रफ्तार घणी थी वञेसि 10 मीटर फी सेकंड। फाइनल वेलोसिटी 10 मीटर फी सेकंड थी वञे। हाँ मालूम छा छा पाण खे करनो आहे। मालूम करनो आहे पाण खे पहिरियों तो एक्सलेरेशन घणी थींदसि, तेज़ी घणी थींदी, ऐं ॿियो जेको आहे उहो मालूम करनो आहे त मुफ़ासिलो घणो तय कयो अथसि। मुफ़ासिले लाइ एस जी निशानी इस्तेमालु थींदी। ठीकु आहे, पहिरियों पाण कयूं था एक्सलेरेशन। एक्सलेरेशन जो फार्मूलो छा आहे पाण वटि, ए बराबर होंदो एक्सलेरेशन वी एफ माइनस वी आई अपान टी। हाँ वी एफ जी वैल्यू पुट कयूं। वी एफ जी वैल्यू आहे पाण वटि 10 ऐं वी आई इनिशियल वेलोसिटी 0 आहे। टाइम घणो आहे 5 सेकंड। ठीकु आहे, हाँ 5 जो खोड़ो 5 ते 5 जो 1 भेरे लॻो ऐं 5 जो 10 ते 2 भेरे लॻो तो जवाब थियो 2। हाँ एक्सलेरेशन आहे तेज़ी आहे तो यूनिट छा थींदा, मीटर पर सेकंड स्क्वायर। मीटर पर सेकंड स्क्वायर ही पंहिंजो एक्सलेरेशन मालूम थी वई। इहो ही पंहिंजो जवाब आहे। हाँ पार्ट 2 जेको आहे हुन में पाण खे छा मालूम करनो आहे, डिस्टेंस मतलब मुफ़ासिलो हुन घणो तय कयो आहे। तो डिस्टेंस लाइ फार्मूलो कहिड़ो लॻंदो। इक्वेशनूं पाण वटि 2 आहिनि डिस्टेंस लाइ, 2 3 आहिनि। बाक़ी पाण जेकी डेटा मिलियल हूंदी हुनखे ॾिसी इक्वेशन हणंदासीं। हाणे हिन में पाण खे एस मालूम करनो आहे तो वी एफ भी मिलियल आहे, टाइम भी मिलियल आहे, वी आई भी मिलियल आहे, ए भी कैलकुलेट कयो आहे। तो अहिड़ो हणंदासीं जेको मतलब पाण खे को शइ मिसिंग न हुजे। ठीकु आहे, तो हाणे ही फार्मूलो जेको आहे 2AS बराबर आहे वी एफ स्क्वायर माइनस वी आई स्क्वायर। हिन में ॾिसो हाणे वी आई भी मिलियल आहे, वी एफ भी पाण खे मिलियल आहे, एस मालूम करनो आहे, ए भी मिलियल आहे, मतलब मालूम थी सके तो इन करे पाण ही इक्वेशन आई आहे। तो हाँ एस मालूम करनो आहे तो ही 2A जेको आहे ही इन साइड शिफ्ट थी वेंदो। शिफ्ट थी वेंदो तो इतने ज़रब तो थे, इन साइड वञी वंड थींदो। वी एफ स्क्वायर माइनस वी आई स्क्वायर वंड कयोसीं 2A सां। 2A सां हाणे हिननि जी वैल्यू पुट कयूं। वी एफ जी वैल्यू छा आहे 10, वी एफ ई 10, हुन जो स्क्वायर कंदासीं स्क्वायर। वी आई 0 आहे, स्क्वायर कयूं तो कोई फ़र्क़ु नथो पए। ऐं 2A जी वैल्यू छा आहे, ए पाण मालूम कयो आहे 2 ज़रब 2। ठीकु आहे, हाणे 10 जो स्क्वायर छा थींदो आहे 100 ऐं ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयोसीं तो जवाब छा आयो 4 ऐं 100 खे वंड कयोसीं चइनि सां तो फाइनल जवाब छा थियो 25। ठीकु आहे, हाणे ही पंहिंजो जवाब आहे। एस छा जे बराबर थींदो 25 मीटर जे। ठीकु आहे, कोई भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। चैनल सब्सक्राइब ना है तो चैनल को सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में।